मुझा मालिक मुझी उम्मत मुखे बख्शे दे, मुझी उम्मत मुखे बख्शे दे। मेरा जवारी बुधाई मैं गाल तेरे अल्लाह वट पोता रब फरमायो छा खपई साईं जरा अर्ज कयो रब हबली उम्मती, रब हबली हदीस पाक में अचे तो इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आंदी आ हिकड़ी सुबह जो वक्त थियो फजर नमाज जेला मदीने वाला साईं मस्जिद में ना आए देखो नमाज पढ़ाने जो टाइम हुयो साईं जन ना आए असा भी मुंतजिर हुया छो महबूबा जो देर कई आ अंदरों हवेली पाक मां न्यापो आयो रात मदीने वाले साईं के थोड़ी देर सुता आराम कयो तो जिब्रील पैगाम खणी आयो महबूब जे तू निंड कंदे तो तुझी उम्मत दे ला दुआ केर घुर सो यो आसमानी पैगाम मिलियो आ महबूब जी जुत्ती मुबारक इते रही वई लखन दी दस्तार इते रही वई पैर मुबारक उगाड़ा मथो मुबारक उगाड़ो साईं जन रात जो बाहर निकली गया असाबन फजर पढ़ियो हुजूर की गोला में निकता अयो दौर एड़ो हो जो मुखालफत जो ज़मानो हो दुश्मन हुजूर के तकलीफ पहुंचाने जेला मौका तलाश कंदा हुया बीबियुन चयो ए साहबियो वञो तलाश कयो मता को दुश्मन मुझे महबूब के का तकलीफ न पहुंचाए असा भी फजर पड़ी के ओभर व्या के ओलह व्या के उत्तर व्या के दक्षिण व्या गोलींदा रहा सारो दी तलाश कयूं पर मदीने वारो यार किथे नजर ना आयो रात पजी वही उए असाबी जेके पल परे न थींदा घड़ी दीदार न थींदो त तड़पी पवंदा अज सॼो ॾींहुं दीदार न थियो आहे असां बि बेताब बेकरार आहिनि मुंहिंजा दोस्तो ॻोल्हींदे रात थी वई पर मुस्तफ़ा जी ख़बर न पई वरंदो ॿियो ॾींहुं आयो असां बि ॻोल्हींदा रहिया टियों ॾींहुं थी वियो अंदर पीपियूं रोअन वेठियूं असां बि रोअन वेठा ख़बर नाहे मुंहिंजो लॼपाल नबी अलाए काॾे हलियो वियो ॻोल्हींदे तलाश कंदे असाबन सिला जबल जे अॻियां गार जे दाने वटि हिकिड़े धनार खे ॾिठो ॿकिरनि जो धण बीठो चारे चवनि था ओ धनार तूं त पंहिंजे धण साईं पर असांजो रखवाल असांजो लॼपाल असांजो महबूब मिठड़ो मोहम्मद किथे ॾिठी धनार थो चवे अदा मूंखे ॿी का ख़बर नाहे पर अॼु टियों ॾियारो आहे हिन सिला जबल जे गार मंझां को रोए थो पियो हर घड़ी थो चए रब हबली उम्मती रब हबली उम्मती हे मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे उम्मत बख़्शे इन गार मंझां रोण जो आवाज़ अची रहियो आहे को घड़ी घड़ी इहा दुआ घुरी रहियो आहे असां बि सम्झी विया इहो असांजो कुर्बदार करीम मुहम्मद मिठो असां बि आया
गारे सिला जे अंदर छा चीर सन हुजूर जो सिर सजदे में आ उम्मती उम्मती जी तमारा दुआ घुरी रहा इन एतरो रुनाइन जो अखिन जे लुड़कन में गार जी जमीन आली बन जी भैया ट्रे डी ट्रे रातियों न मानी खादिया न पानी पीतो आ ट्रे डी न उम्मत देला दुआ वेठा घुरन मुझा दोस्तों असां भी अचे अर्ज कयूं या रसूल अल्लाह अज टिन ॾींहंनि खां जो दीदार न थियो आहे सिर मुबारक सजदे मां मथे खणो पर मदीने वारे साईं सिर मथे न कयो अबू बकर सिद्दीक आयो या रसूल अल्लाह सारी जिंदगी जेकी इबादतूं कयम तुझी उम्मत के बख्शम हबीब सिर मुबारक मथे खणो पर साईं जन सिर न खयो हजरत उमर अर्ज कया हजरत उस्मान अर्ज कया मौला अली अर्ज कया पर मदीने वारे साईं पंहिंजो सिर सजदे मां न कयो रोन भी था पिया मौला मुझी उम्मत बख्शे दे उम्मत बख्शे दे उम्मत बख्शे दे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों सभिनी साहबन अर्ज कया पर मुझे नबी सिर सजदे मां न कयो सभिनी चयो अली वन बीबी फातिमा ज़हरा के वठिया नबी जी लाडली न्याणिया जने इंदिया ते हुजूर उठी भी इस्तकबाल कंदा फातिमा ज़हरा सा मदीने वाले मीर जो वडो प्यारा वडी शफकता मन खातून जन्नत जे अर्ज करे मन पो महबूब सिर सजदे मां मथे हजरत अली मदीने मोटियो खातून जन्नत रोए बैठी अली मुझे पापे मोहम्मद जी का खबर बुधाए फरमाए तो बीबी हुजूर के डिठो जाऊं सिला जबल जे गार में रोहन वेठा टियों ॾींहं टे रातियूं थी वियूं उम्मत जे लाइ रात ॾींहं दुआउनि में मसरूफ़ ए फातिमा जैसी तू न हलंदी महबूब सिर सजदे मां मथे न खणंदा सैयदा फरमाए थी अली भी मां पंहिंजी उहो कुर्तो पाया जंहिंमें 70 चतड़ियूं लॻियूं पंहिंजो हीणो हाल बणाया मन मुंहिंजे बाबे मोहम्मद करीम खे बाछप पूरे मदीने में के मुस्तफा जी न्याणी जो कद्दू न ॾिठो आ पर्देदार न्याणी आ अज मोहम्मद मुस्तफा के राजी करण जे लाइ जेॾी महिल खातून जन्नत निकिती आ त पूरे मदीने जूं औरतूं भी निकिरी पई खातून जन्नत आई आ छाड़ से तो सोने नबी जो सिर पाक सजदे में आ या सदाए रब हबली उम्मती रब हबली उम्मती मुझा मालिक मुझी उम्मत बख्शे दे उम्मत बख्शे दे उम्मत बख्शे साईं अर्ज करे थी बाबा साईं सिर सजदे मां मथे खणो न त मां भी सिर थी सजदे में रखाए भली क़यामत अची वञे तुझी उम्मत तोखे प्यारी आ त मूं फातिमा खे भी प्यारी
मुझा बाबा साईं आप सिर सजदे मथे न खड़े देर न गुजरिया जिब्रील आसमान तल थोआ या रसूल अल्लाह ट्रेनिए तवा उम्मत लाए नूर नायो इन्ना सनुर्दी कफी उम्मतिक वला नसूका हबीब उम्मत के बारे में मैं रब तोखे राजी कंदुसे तोखे नाराज कौन कंदुसे उठा करे अब्बे तुझे लाइए दुआओं न गुरु दियो तुझी अम्मड़ तुझे लाइए दुआओं न गुरु दियो जे मदीने वाले मीर तुझे तुझे उम्मत जे लाए दुआओं गुरु ओ तुझा थोरा मदनी लाइन खान लगे व्या तुझा गुण गालियों गणन खान लगे व्या ओ तुझा थोरा मदनी लाइन खान लगे व्या तुझा गुण गालियों गणन खान लगे व्या हदीस पाक में आ हिकड़े मुझा सोना हबीब मदीने जी गली मां गुजरन पिया हिकड़ी औरत सामू आई जंजो बच्चो गुम थी वियो जंजो पुटड़ो विञाइजी वियो उन माई जा पेर उघाड़ा हुया मथो उघाड़ो हुयो गलियुन में रोंदी वते रड़ंदी वते अबा मुझो बच्चो मुझो बच्चो मुझो बच्चो के डिठो मुझो बच्चो उन खां पुछे होडे ड्रोड़े होडे वने जने हुजूर उन्हें औरत के डिठो कुर्बदार नबी दे अखर में लुढ़क वही पिया हुजूर ज़ार ज़ार रोण लगा असा भी चुंदा या रसूल अल्लाह वो माई त पंजे बच्चे जेला रोई रही आ अमा छोर नायो कुर्बान वन्यू साईं फरमाइन था इन औरत के ॾिसी अज मुखे क़यामत जो ॾियारो याद अची वियो जिए ही औरत मदीने जे गलियुन में बच्चो 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 पुकारे रही आ क़यामत में मां मोहम्मद ये उम्मती 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 उम्मत जे लाए हिकड़े उम्मती के छड़ाइण जे लाए ये पंजे रब ते अर्ज गुजारी दुसे रब फरमाइंदो वल सौफ युतीक रब्बुक फतरदा हबीब तो के एतरो दींदु जो तू पाण राजी थी वेंदे चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मुझो साईं तू ही तू ला आओ बेदरवी जस की नकी सुभान अल्लाह बेटा ही हुजूर जे विलादत जी गाल बुधई गारे सिला जी गाल बुधई हुजूर जे मेराज जी गाल बुधई क़यामत वारी गाल बुधई पर जनिमल हुजूर दुनिया ता पर्दो फरमाइन था जने मदीने वाले साईं जी दुनिया ता रुखसती पई थे हजरत कुसुम बिन अब्बास हुजूर जो सौट वा हजरत अब्बास जो पुत्र वा चेतो जनिमल हुजूर जो जिस्म पाक मजार में लायूं पिया आखिरी शख्स मां हुई उस हुजूर के मजार में लायण वारो जनिमल साईं जन जे जसद पाक के मजार में ला तुम दिल चाहो था आखिरी बेरो मोहम्मद जो मुखड़ो ॾिसा
हुजूर जे चेहरे जो दीदार कया चेहरे सा कपड़ो हटायु में फैदा हुआ यतहर्रकु शफतई मज़ारे पाक में हुजूर जा चप मुबारक चुरन पिया हल्के आवाज में कुछ चमन पिया हज़रत कुसुम बिन अब्बास तो चवे त मु वदनो तो दुनींदा मु पंजो कन वेठो कयो त हींअर हुजूर अच्छा था चवन मज़ार में हुजूर अच्छा था चवन फसमेत वह यकूल रब हबनी उम्मती 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 ए मुझा मौला मुझे उम्मत बख्शे दे मुझे उम्मत बख्शे दे मुझे उम्मत बख्शे ओ मिठा दुनिया ते आया तो उम्मत याद दुनिया ता पर्दो कयो उम्मत याद सारी ज़ाहिरी जिंदगी में उम्मत याद अजब गुंबद खदरा में असा जला तो वेठा घुरने रब तो फरमाए वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम हबीब किया अज़ाब कया तुझी उम्मत के किया अज़ाब कया जन में तू पान मोहम्मद बैठो आई चाही दुआया इन्हन जे बदअमली जे करे इन्हन के अज़ाब दिया पर जने तुझी मज़ार ते नजर पवंदिया तुझे साए रोज़े के ॾिसंदो आया तो मुझा आयल अज़ाब टरी वेंदा ओ सिंधी ओ बिरोही अज भी जे टुकर थो खाइन त मदीने वारे साईं जे सदके अज भी जे खुदा जे अज़ाब का बचल आई तो मदीने वाले जे सदके बचल मूसा अलैहिस्सलाम जे कौम में हिकड़े मानू जिना कई हिकड़े मानू जिना कई रब डमरियो अल्लाह कावड़ियो रब उन्हनि ते वबा जी बीमारी मोकली जो हिकड़ी रात में 72,000 मानू मरी विया घणा मानू हिकड़ी रात में 72,000 मानू मरी विया जिना हिकड़े कई कौम जा कौम तबाह थी वई पर जिनाऊं अॼु असां में गुनाह असां में बुरायूं असां में पर रब वरीब असांजा ढक ढकिया आहिनि रब वरीब असां तां ॿाठ जो बुढ़ो न लाथो आ पनाह जो पर्दो न हटायो आ इहो तुंहिंजो मुंहिंजो कमाल न आहे इहो मदीने वारे मीर जी दुआ जी बरकत अॼु बि मुंहिंजो हयातुन नबी सो चओ मदीने वारो चओ हयातुन नबी आ गाला चओ साईं फरमाइन था जेॾीमहिल तव्हां जा सुठा अमल मूं वटि पेश थींदा आहिनि न त मां मोहम्मद ख़ुशि थींदो आहियां तव्हांजा बुरा अमल ईंदा आहिनि त मूंखे ॾुख ज़रूरु थींदो आहे पर वरी दुआ घुरंदो आहे मौला वरी बि ढक ढक वेठा तुंहिंजे अमलनि जी तुंहिंजे प्रकारनि ऐं किरदारनि जी मदीने वारे खे रोज़े में ख़बर पवे थी पवे थी नथी पवे अलाए जवाब ॾियो अॼु जेकॾहिं तूं चोरियूं थो करीं ज़िनाऊं थो करीं शराब थो पी बेहयाइनि जा कम थो करीं गुनाहनि जा कम थो करीं ॿुधाए त मदीने वारो ख़ुशि थींदो या ॾुखारो थींदो अलाए न साईं फरमाईंदा वजदतु कुर्रत ऐनी फिस्सलाह मुझे अखियन जी थदान मु नमाज में लधी आहे मुंहिंजो उम्मती नमाज तो पढ़े तो मुंहिंजो अखियूं ठरी थियूं नमाज़ी सां मदीने वारो साईं ख़ुशि थो थी दाढ़ी वारे सां मदीने वारो ख़ुशि थो थी ज़िक्र वारे सां क़ुरान पढ़ण वारे सां मदीने वारो ख़ुशि थो थी जिना शराब चोरी तगाबाजी ठगी बेहयाई करण वारे सां मदीने वारो साईं ॾुखारो थो थिए हाणे सची ॿुधायो दिलि खां पुछी मूंखे जवाबु ॾियो मदीने वारे खे राज़ी कंदो या नाराज़ जेके राज़ी कंदो हथ मथे खणो
मदीने वारे साईं के राजी कंदो पक्का था चो सोने नबी के राजी कंदो जे राजी करनो है ना तो पोइ जो 5 वक्त नमाज शुरू कर नमाज में चल भी चो नमाज अगते नमाज न छड़ भी 5 वक्त नमाज पढ़ हलाल खा बच्चन के हलाल खारा कूड़ न गाला ठगी न कर चोरी न कर पीओ माल चेरा थई न तू भाग वारो ही अबे अमर दी खिदमत कर तुझे जन्न जा 8 दर खुली मदीने वाले साईं फरमाया अल अब औसत अबवाबुल जन्नह पीओ पेश त जो विचों दरवाजो जे पीओ के राजी कयो विचों दरवाजो जन्नत जो खुली बल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत अम्मियुन जे पेरन जे हेठों अला जन्नत किथे आ अला बेश्त किथे आ अम्मड़ जे पेरन जे हेठों अम्मड़ के राजी कर तुझला जन्नत दर खुल भाग वारायो जंजा पीउ मां हयात आहिनि पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखो न्याणियुनि सां सुठो सलूक रखो न्याणियूं खपायो न पैसनि ते जेको फिकणे न न्याणी के क़यामत जे ॾियारे उथंदो अल्लाह फरमाए इन सां मां रब जंग कंदुसि जैसा रब जंग करे खटंदो या हाराईंदो बिन माण्हुनि सां क़यामत में अल्लाह जंग कंदो हिकिड़ो उहो जेको न्याणियूं पैसनि ते विकणे ॿियो उहो जेको ब्याज वठे ब्याज मदीने वाले साईं फरमायो ब्याज जो 1 रुपयो खाए एडो गुनाह हुआ जो काबे जे अंदर वञी पंहिंजी माउ सां ज़िना करे ओडो 1 रुपयो ब्याज मुसलमानो ब्याज खां बचो गुनाहन खां बचो नेकी जे रस्ते ते हलो मुझे मुस्तफा जे दर जा सच्चा गुलाम बणजी वञो हिते बि वाह हुते बि वाह सल्लल्लाहु अलैहि हजरत साद रज़ियल्लाहु तआला अन्हु जने कलमो पढ़ियो मदीने वारे साईं ते ईमान आंदई माउ कावड़ दी पियस ओ साद असा जो अपनो दीन छडे तू मोहम्मद जे दीन ते आयो ही हाने गालाईंदी माइन मानी न खाईंजस पानी न पींजस तुझे घर में भूख हड़ताल कंजस जैसी मोहम्मद जो दर न छडींदे 3 ॾींहं माउ बुखारी उन्यारी बेहोश थी वई होश में आई अखियों पटी जे अम्मा ही त तू हिकड़ी माउ आई 1000 मायूं जन मोहम्मद जे नाले ता घोरे छड्या कुर्बान तो माउ जे करे मुस्तफा जो दर न छडींदुसि मदीने वारे जे दर जी गुलामी न छडींदुसि रुसी पो मरी थी मरी पो पर मुझो दिल पर मुखे तोखां वधीक प्यारो हजरत अनस बिन नदर जंगे ओद में जख्मी थी जमीन ते किरियो आ मुझा दोस्तों जिस्म सजो रतो रत हुयस जिस्म मजा जख्मन मा तीरन तलवारन जे घावन मा खून टमी रयो पट ते किरियो फत के पियो पर हेडे ओडे निहारे पियो चढ़ पे अच्छा तो निहारी चेबियो दिसा तो मुझो पुनलु किथे आ मुझो महबूब मदीने वारो किथे ओ तो हुजूर वेठो गुजरिया रड़ करे चे तो अगर सिनी या रसूल अल्लाह ओ महबूब मुझी फरियाद बुधो मरण जो टाइम आ दिल चवे थी आखिरी भेरो तुझो दीदार करे वठा मुझा दोस्तों हजरत अनस पंजो सिर मुस्तफा जे कदमन ते रखियो तम परवाज थी वियो ओ मिठा इश्क वारा जान कुर्बान करे विया सिर फिदा करे विया पर मदीने वारे जो दर न छॾियूं
तो सिर त कुर्बान न कयो तो जान त कुर्बान न कई तो के नमाज बि नथी वणे तो के अल्लाह जो घर मस्जिद जो पंध नथो वणे यो मुस्तफा जे आशिकन जो कम नाहे आशिक हुए इन जो यार जो हुक्म मिले जान भी कुर्बान कंदा पर मदीने वारे जो दर न छड़ींदा मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो बिनी पे कर महबूब मोहम्मद जो खबर मदीने वारे सां दिल लाए भी हुजूर सां इश्क रखबो जंहिंजी मदीने वारे सां मोहब्बत आ न खुदा जो कसम हिते हुते हुन जा बेड़ा पार वो जे सच्चा आशिक आयो तो मुस्तफा जे हुक्मन पे अमल करे दिखारियो जे मदीने वाले जी फरमा बरदारी कयो न खुदा जो कसम आ दुनिया में तवां जी आखिरत में तवां अज दिल में पक्को अहद कयो अज़्म कयो तो बाकी जिंदगी मुस्तफा जे दरजा सिपाही थी गुजारे छाता जो फरमा बरदारी कभी जेके नमाज न पढ़ंदा आहियो नमाज पढ़ो दाढ़ी जो फिलहाल बार कोन थो रखाव छो त दाढ़ी जो वज़न वॾो आहे न तोर तोलो न थिए पर मुड़सन जा गाटा था दाढ़ी जो चई न त मुंहुं फेराईंदा मुछो छा पर नज़र वरी छा चवंदा दाढ़ी रखूं कहिड़ा अन्न ॾींदी दाढ़ी भला मुछुनि मां घणा खरा रखिया अथव मदीने वाले सनी फरमा कसु शवारिब वरखुल लिहा मुछू कटायो सुहारी रखायो खालिफुल मजूस मजूसन जी मुखालफत कयो मजूसी मुछू रखंदा आहिनि दाढ़ियूं कोड़ींदा आहिनि ता मोहम्मद जा गुलाम आयो मुछू कटायो सुहारी रखायो ॿुधायो मजूसन वारो तरीक़ो तो वणे या मोहम्मदी तरीक़ो तो वणे अल्लाह करीम शरा सा सभिनी के मदीने वाले साईं जे दर जो सच्चो गुलाम करो गुलामी में जियारींदो गुलामी वारो मौत नसीब फरमाईंदो वमा अलैना नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत तेरा सलाम हम यहाँ से पढ़े वो वहाँ पर सोने मेरे मुस्तफ़ा की समाअत तेरा खो सलाम मुस्तफ़ा जाने जिसने खत में नबूवत पर पहरा दिया जिसने खत में नबूवत पर पहरा दिया जिसने हक आशिकी का अता कर दिया ऐसे खादिम की खिदमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या खातमुन नबी तुझे दर ते असांजी इंतज़ारी सबाजा बाज कर अज तूं रहमारी सबाजा बाज कर अज तूं रहमारी तुझे दर ते आया आहियूं सब सवाली सवाली मुझे न कर तू मालिक अज तू खाले सवाल के न कर तू मुर्शिद अज तू खाली न दर बियो कंहिंजो कंहिं दर वञो
तुझे दर ते सरियूं प्यासरियूं इलाही गुंजवे उम्मीद बख्शा दिल रोज जावेद मलमा इलाही यासीम अस्तगफिरुल्लाह तुई फरियाद रसल हम्दुलिल्लाह मुझे अल्लाह से कबीरा सगीरा गुनाह माफ कर मुझे अल्लाह से मिठे मोहम्मद जो दीदार करा मुझे अल्लाह से असांखे 5 नमाज पाबंद कर मुझे अल्लाह से जेके बीमारों को शफा दे जेके बेरोजगार को रोज़गार दे मौला साईं जेके ही प्रोग्राम के उस मुबारक वेवा उन सभिनी जा बेड़ा पार को फरमाईंदा उन ते रहम करम फरमाईंदा इन ॻोठ वारनि खे जेके साईं दरबार साईं असांजो पंधड़ो करे उन सफ़र ख़ैर जो गुज़रे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व शफ़ीना हबीबना मौलाना मुहम्मद वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह सभिनी खे मुबारक हो ईसा सवाब फातिहा या रब बिल मुस्तफा बिल मुक़ासिद वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात की राज़ी थी जेका जो मुझे से अमल की तौफीक दे बीमारन की शिफा दे दर्दमंदन के दर्द दूर कर जेके फौत थी कब्रों की जन्नत जो बागी जो कोई कम करा जिनमें को राज़ी आमीन इन पूरे मजमे की रहमतों बरकतों नाज़िल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन-नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या को भी दोस्त छोड़ न करे।